الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فأقبل بعضهم على بعض يتساءلون قال قائل منهم إني كان لي قرين يقول أئنك لمن المصدقين أئذا متنا وكنا ترابا وعظاما أئنا لمدينون قال هل أنتم مطلعون. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. जन्नतन जो हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल करणु, कचहरी करणु, गुफ्तगू करणु। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त बेहिश्ती मोमिन जॾहिं बिश्त में वेंदा तॾहिं हिक ॿिए खां पुछा गछा वेंदा, ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा त हिकिड़ो जन्नती पंहिंजनि ॿियनि दोस्तनि खे हिकु ॻाल्हि चवंदो त दुनिया में मुंहिंजो हिकु दोस्त हो जेको आख़िरत जो मुनकिर हो, तो मूंखे दुनिया में चवंदो हो त तूं क़यामत खे मञे थो, सो उहा ॻाल्हि कीअं थी सघंदी। इहो असां जॾहिं मरी खाक हेॾा थींदासूं त पोइ वरी उथंदासूं छा, ईअं वरी कीअं थींदो। पोइ उहे जन्नती पंहिंजनि दोस्तनि खे चवंदो त अचो त हिनखे जन्नत जे दरनि मां ॾिसूं त उन मुंहिंजे हम नशीन खे त दोज़ख में कहिड़ी हालत अथसि। पोइ उन जन्नती दरीअ मां झाती पाए दोज़ख खे ॾिसंदो त उहो बराबरि दोज़ख में विच में अज़ाब में पियो। पोइ उहो बेश्ती पंहिंजे संगतिन दोज़खीअ खे चवंदो त ख़ुदा जो कसम आहे तूं त ज़रे घटि दुनिया में मूंखे बि ख़राब थी कयो, जे तुंहिंजे चवण ते लॻा हा त अॼु मुंहिंजो बि उहो हाल हुजे हा जेको हींअर तुंहिंजो आहे। अल्लाह ताला जे महिरबानी मूंसां शामिल न थी हा त अॼु मां बि अज़ाब में तो वांगुरु हाज़िर हुजां हा, पर अल्लाह ताला असांखे उन अज़ाब खां बचायो। असांखे उहो हिकिड़ो ई मौत हो जंहिंजो असां हिकु दफ़ो ज़ाइक़ो चखियो, हाणे वरी असांखे ॿियो मौत न थींदो। तफ़सीर खाज़न लिखियो आहे त लिमिस्ल हाज़ा फलयअमलिल आमिलून ताईं उहो फरमूदो आहे अल्लाह ताला जल शानो जो, यानी बिश्ती जे कलाम मथे पूरो थी चुको। पोइ अल्लाह ताला जल जलालू तो फरमाए त अहिड़ी नेमत ऐं लज़त जे लाइ भली अमल कंदड़ अमल कनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़अक़बल बअज़ुहुम अला बअज़िन यतसाअलून। पोइ मुंहुं करे हिक ॿिए ॾांहुं पुछा गछाईंदा, हिक ॿिए खां सुवाल कंदा। क़ाल क़ाइलुम मिन्हुम इन्नी कान ली क़रीन। चवंदो को ॻाल्हाईंदड़ उन्हनि मां त हो मुंहिंजो हिकु संगती, यक़ूल अइन्नक लमिनल मुसद्दिक़ीन, चवंदो हो त छा तूं मञींदड़नि मां आहीं, यानी क़यामत जे ॾींहं खे मञे थो। अइज़ा मितना व कुन्ना तुराबन व इज़ामन अइन्ना लमदीनून, जॾहिं मरंदासूं ऐं थींदासूं मिटी ऐं हॾा त छा पक असांखे बदिलो ॾिनो वेंदो। क़ाल हल अंतुम मुत्तलिऊन, चवंदो छा तव्हां ॾिसंदव उन्हीअ खे। फत्तलअ फरआहु फी सवाइल जहीम, पोइ लियो पाईंदो त ॾिसंदो उनखे विच जहन्नम में। क़ाल तल्लाहि इन कित्त लतुरदीन, चवंदसि अल्लाह जो कसम तूं त खॾ में किरियो थे मूंखे, तूं त मूंखे बि न जहन्नम में किरे पियो, पर अल्लाह मुंहिंजे मथां फज़ल कयो। वलौला निअमत रब्बी लकुन्तु मिनल मुहज़रीन, जे न थी हा महिरबानी मुंहिंजे रब जी त हुजा हा वरतलनि मां, पोइ त तव्हां सां ई गॾु मां जहन्नम में हुजा हा।
अफमा नहनु बिमय्यतीन, छा कोई नाहूं असीं मरंदड़, इल्ला मौततनल ऊला वमा नहनु बिमुअज़्ज़बीन, मगर मौत असांजो पहिरियों ऐं न आहियूं असीं अज़ाब कयल। काफ़र चवनि पिया असां अज़ाब कयल न आहियूं, बसि जेको मौत पहिरियों थियो त थियो, वरी ॿीहर जीअरा न थींदासीं। इन हाज़ा लहुवल फौज़ुल अज़ीम, बेशक ही आहे कामयाबी वॾी। लिमिस्लि हाज़ा फलयअमलिल आमिलून, अहिड़ी शइ लाइ भल त कमु कंदड़। दुआ अल्लाह पाक असां तव्हां समूरनि खे जन्नत जूं नेमतूं नसीब करण फरमाए ऐं जहन्नम जे अज़ाब खां बचाए। आमीन।